नाज़रीन, मातली में रिपोर्ट पेश कई थी अशरफ ऐवान जी। मातली शहर में शहीद जुल्फकार अली भुट्टो के 94 सालगिरह तकरीब कायम खानी हाउस ते मुनक़द कई वई। तकरीब में पीपीए मकामी क़यादत, यूथ विंग, लेडीज़ विंग समेत कारकुन वरयांग में शिरकत कई। उन मौके ते पीपी MNA मीर गुलाम अली टालपुर, MPA डाडा मोहम्मद हालेपोटो, MPA तंजीला कमरानी, PP सिटी सदर हाजी रुजवान कायम खानी, तहलके सदर गुल मोहम्मद सरेवाल, यूथ विंग के नौजवान सलीम यूसुफ ओडेजो समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो त शहीद जुल्फकार अली भुट्टो दुनिया जो अज़ीम लीडर हो। संदसि ॾिनल क़ुर्बानी कॾहिं बि विसारे नथी सघिजे। हिन पाकिस्तान खे एटमी क़ुवत बनायो, जंहिं सबबि अॼु बि पाकिस्तान जी अवाम जो सर फ़ख्र सां बुलंद आहे। पीपल्स पार्टी हिन बि वक़्तु शहीद जुल्फकार अली भुट्टो जे नक्शे क़दम ऐं नज़रे ते हली रही आहे। PP अवामी पार्टी आहे। शहीद जुल्फकार अली भुट्टो जो छॾियल मिशन हाणे बिलावल भुट्टो ज़रदारी जे हथ में आहे। हू PP जे हर जियाले समेत अवाम खे गॾु खणी भुट्टो जो मिशन मुकमल कामयाब कंदो। असां सभिनी जो बिलावल भुट्टो जी क़यादत ते एतमाद जो इज़हार कयूं था। हिन वधीक चयो आहे त शहीद जुल्फकार अली भुट्टो हिकु सोच जो नालो आहे, जंहिंजो नालो अॼु बि हर फ़र्द जे ज़ुबान ते आहे। शहीद भुट्टो खे असां सुर्ख सलाम पेश करियूं था। हिन वक़्तु पाकिस्तान खे ॿीहर भुट्टो जहिड़ी लीडर जी ज़रूरत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी भुट्टो जे जानशीन संदसि जल्द वज़ीर आज़म पाकिस्तान बणिजंदो। प्रोग्राम जे आख़िर में PP लेडीज़ ऐं यूथ विंग समेत सुठी कारकर्दगी ॾेखारींदड़ कारकुन में सर्टिफिकेट, एवार्ड पिणु विराया विया।